यार ये सामान सजो हिते जो ये हमारा सब वेठा होसा तो जो ही आऊं 15 ॾींहंनि में कम घुमाए जंदो ही महीनो ॾेढ थी वियो आहे तव्हां हे छा पिया कयो हिते अरे छोरा तूं हिते कमु करण रुगो मोबाइल हलाइण वठ 5 तारीख़ हितां हल वरी ॿीहर न अचिजांइ ताईं हल दादी कहिड़ो मज़ो रखियो ही सॼो ॾींहुं मोबाइल वेठो हलाए मधुर होयो ही कोन वो ईअं वेठो मोबाइल हलाइण वेठो हुयो। अरे यार सेठ चांहि थो घुरां हाणे टाइम जाम थी वियो आहे मथां 12 पिया थियनि मतिलबु चांहि जो डुक पीआरींदे न जाम चांहि पीआरियां थो हेॾां हेॾां छोटू हेॾां हीअं कर ही हिकिड़ी चांहि वठी आहे 4,900 रुपया खणी आ जल्दी अच अमरा यार अञा कोन आयो आहे असां लॻे वई हमरा कोन ईंदई ईअं हले कीअं कोन ईंदो आउं हुनजी दिहाड़ी मां कटे वेंदो अॼु पहिरियों ॾींहुं हाँ छा सची अरे ही तो भॼी विया हमारा मुझे तो कम लगी अॼु पैसा सब खणी